दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि समेत पाकिस्तान में बि क़दीमी सौण कया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अक़ीदनि ते यक़ीन रखंदड़ माण्हू नज़र खां बचण लाइ सौण कंदा आहिनि। इन ॾिस में नीरी शैतानी अखि खे बि बुरी नज़र खां बचाइण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। नीरी शैतानी अखि ज़रिए बुरी नज़र खां बचण वारो अक़ीदो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मिले थो, जिन में तुर्की, भारत ऐं पाकिस्तान शामिल आहिनि। इहा नीरी शैतानी अखि मुख़्तलिफ़ मौक़नि ते कुल्हनि आॾो लॻाई वेंदी आहे जीअं नज़र खां बची सघिजे। औरतूं शादी या ॿियुनि तक़रीबुनि में हिन खे पंहिंजे कुल्हे खां लटकाइनि थियूं, जॾहिं त ॿारनि खे बि नज़र खां बचाइण लाइ इहा अखि लॻाई वञे थी। इहो अक़ीदो एतिरो मक़बूल बि आहे जो हिन नीरी अखि वारा मुख़्तलिफ़ ज़ेवर पेशावर जी बाज़ारुनि में मिलनि था, जिन में हार, ब्रेसलेट या वाला बि शामिल आहिनि। इन्हीअ नीरी अखि खे मुख़्तलिफ़ फैशन वेबसाइट्स ते ऑनलाइन विकिरो कयो पियो वञे। यादि रहे त हिन नीरी अखि खे यूनान में मती, तुर्की में नज़रबोंजो, जॾहिं त ॿियनि मुल्कनि में मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वञे थो। हीअ अखि आम तौर ते तुर्किश ईविल आई जे नाले सां मक़बूल आहे ऐं हाणे इहा फैशन तौर बि इस्तेमालु थी रही आहे। मशहूर मॉडल्स जीअं किम कार्डेशियन, मेघन मिर्कल ऐं जीजी हदीद बि हिन खे इस्तेमालु करे चुकियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk